अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। अॼु जे प्रोग्राम में पाण ज़िक्र कंदासीं मुल्क अंदरि जजनि जी मुक़ररी जे हवाले सां। इन में ख़ासि तौर ते सिंध सूबे पारां एतिराज़ मुसलसल वारिया पिया वञनि। जेको मामिलो कुझु महीना अॻु साम्हूं आयो हो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे हवाले सां, ऐं उन में हुन जी सीनियरिटी लिस्ट में नालो हुअण बावजूदि हुनखे एडहॉक जज तौरु रखण जो चयो वियो हो, जंहिंजी मुख़ालफ़त कई वई जस्टिस अहमद अली शेख पारां। ऐं उनखां पोइ ही मामिलो मुसलसल हलंदो रहियो। लाहौर जी हिकु जज खे चीफ जस्टिस पारां उन जी मंज़ूरी खां पोइ उन खे मुक़ररु कयो वियो सुप्रीम कोर्ट जे जज तौर ते। अॼु हिकु भेरो ॿीहर हीउ अहम इजलास थियणो हो जुडिशियल कमीशन जो, जंहिंमें मुल्क अंदरि 3 सूबनि में मुख़्तलिफ़ बार्स पारां एहतजाज कयो वियो ऐं उन एहतजाज जो सबबु बि इहो ई हो त जूनियर जजनि खे मुक़ररु कयो थो वञे ऐं सीनियर जजनि खे इन सॼे मामले में नज़रअंदाज़ करण जी कोशिशि थिए पई। साॻियो ई मामिलो जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पारां बि उथारियो वियो हो। ही जेको मामिलो आहे इन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। जेको अॼु फ़ैसिलो थियो आहे उन में चीफ जस्टिस जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जे इजलास में 3 जजनि जी बाबति सिफ़ारिश कई वई आहे। जस्टिस शाहिद वहीद, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी जी सिफ़ारिश कई वई आहे, जंहिंमें जस्टिस अतर मिनल्ला खे जेके वोट आहिनि उहे सभिनी जा मिलिया आहिनि ऐं बाज़ाब्ता तौर ते उन ते सभिनी जी राय में इतफ़ाक़ बि नज़र आयो आहे। इन मामले जे हवाले सां पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे ज़ुल्फ़कार जलबाणी साहब, पाण वाइस चेयरमैन आहिनि सिंध बार काउंसिल जा। जनरल साहब, बड़ी महिरबानी जॉइन करण जे लाइ। ऐं असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे अमानुल्लाह करनाणी साहब, पाण अॻोणा सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जा सदर आहिनि। करण साहब, अवां जी बि वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। ज़ुल्फ़कार साहब, अवां खां शुरूआत कंदासीं। ज़रा ही जेको मामिलो मुख़्तलिफ़ वक़्तनि खां असांखे नज़र अचे पियो, अवां मजमूई तौर ते छा था सम्झो, इन जा बुनियादी तौर ते सबब कहिड़ा आहिनि? जी महिरबानी। असल में मामिलो इहो आहे त ही जॾहिं सीनियरिटी जे प्रिंसिपल खे वायोलेट करे जूनियर जजिस खे एलिवेट कनि था सुप्रीम कोर्ट में, त जेके सीनियर जजिस रहिजी था वञनि, असां हुन जे ख़िलाफ़ हिकिड़ो असूली मौक़िफ़ रखियो आहे सिंध बार काउंसिल जो शुरू खां वठी। त जॾहिं त सुप्रीम कोर्ट जी अल जहाद ट्रस्ट जी जेका जजमेंट आहे उनमें वाज़े तौर ते इहो लिखियलु आहे त बाबा जेके सीनियर तरीन जज हूंदा उन्हनि खे एलिवेट कयो वेंदो। ऐं असां इहो ॾिसूं पिया त हू सीनियर जजिस खे नज़रअंदाज़ करे फेवरेटिज़म जे तहत पंहिंजे मनपसंद जजिस खे एलिवेट कनि था, जेको नाक़ाबिल क़बूल आहे, ऐं असां उनखे रद्द कयूं था। अॼु इन सिलसिले में असांजी पूरी सिंध में अॼु हड़ताल हुई। को बि वकील कंहिं बि कोर्ट या ट्रिब्यूनल जे आॾो पेश न थियो ऐं वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे सिंध हाई कोर्ट मञां जेको जस्टिस हसन अज़हर रिज़वी खे सुप्रीम कोर्ट जे लाइ एलिवेट कयो वियो आहे, उहो सीनियरिटी में नंबर 4 ते आहे। ऐं जेके 3 सीनियर जजिस वेठा आहिनि, जस्टिस अहमद अली शेख, जस्टिस इरफान सादात, जस्टिस अकील अब्बासी साहब, उन्हनि जी सीनियरिटी खे नज़रअंदाज करे 4थे नंबर मनपसंद जज खे खणियो वियो आहे। असीं इहो चऊं था त कंहिं बि सूरत में ही जेका पिक एंड चूज़ आहे, जेको फेवरेटिज़म आहे, इन खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। जॾहिं त असांजो इहो बि वाज़े मौक़िफ़ रहियो आहे त एलिवेशन्स खां पहिरियां ई जुडिशियल कमीशन ऑफ पाकिस्तान जा रूल्स फ्रेम कया वञनि, उन रूल्स जे तहत एलिवेशन्स कयूं वञनि, जंहिंमें इहा यकीन दयानी कराई वञे त कंहिं बि क़िस्म जी फेवरेटिज़म न थींदी। करण साहब, आप बताइएगा सर, जो ज़ाहिर मामला सामने आ रहे हैं, जैसे जलबानी साहब ने बताया, इस तरह के जो फैसले हमें कुछ सालों से ख़ास तौर पर ज़्यादा नज़र आ रहे हैं और इस पर पूरे मुल्क के जो वकला हैं वो मुसलसल एहतजाज करते हैं, बायकाट करते हैं। आपको वजूहात क्या नज़र आती हैं इसकी? गुजारिश ये है सर कि वजूहात बिल्कुल साफ जाहिर है कि बदनीयती है, और जिस तरह ये जहन डेवलप हो रहा है कि अब जो है मनपसंद जजों को तैनात करके उनसे फैसले लिए जाते हैं। अभी तक ये सिलसिला चल रहा है, हुकूमतों को ख़त्म किया जाता है, लोगों को नाअहल किया जाता है, माजी में भी और आज भी। तो ये सारे तसलसल हैं उस रजीम के
जो पहले मार्शल लॉ लगाकर जजों को हटाकर अपनी मर्जी के जज लाते थे मार्शल लॉ के जरिए से, और एक अरसे से मुसलसल ये हो रहा है। ये कोई पहली बार नहीं है, इससे पहले भी, मैं जजों का नाम नहीं ले रहा हूँ, मगर आप एक तसलसल देख रहे हैं, बार बार जो है सीनियर जजों को छोड़कर जूनियर जजेस को लिया जाता है और उसके नतीजे में एक ऐसा माहौल क्रिएट किया जाता है, अपने आप को से लेवल कम्युनिटी बना देते हैं। जो कल तक एक दूसरे को ऊपर इल्जाम लगा रहे थे कि हमने उनकी राय नहीं मानी, हमने पंजाब हुकूमत उनकी खत्म की तो इसलिए उन्होंने हमसे ताउन नहीं किया, तो आज वो कौन सा मुस्लिम लीग नून का कौन सा मुतालबा माना गया है कि मुस्लिम लीग नून अपने जो 28 जुलाई की पोजीशन है उससे पीछे हटी है, यू टर्न लिया है। अब ये जो कुछ भी मुस्लिम लीग नून का रोल है, यू टर्न है, हम उसकी मजम्मत करते हैं। मैं कहता अब जो भी नवाज शरीफ को रिलीफ मिलेगा ये उस मिली भगत के नतीजे में होगा। जूनियर जजेस को और सीनियर्स को नजरअंदाज किया। अख्तर मिनुल्लाह साहब को जो आज बनाया है इसको कई साल पहले बन जाना चाहिए था। इससे पहले कई जूनियर जजेस को सिंध से पंजाब से लिया गया और इनके हक को मारा गया। आज दिलाकर उनको आगे लिया गया है, हम उसका खैर मकदम करते हैं, मगर जो जूनियर जज लिए गए इस जुडिशल सिस्टम के खिलाफ, इस मोनोपोली के खिलाफ, बदकिस्मती हमारे पार्लियामेंट ने 19वीं तरमीम के जरिए से ये आज अपना फैसले कर रहे हैं और इन्होंने ये जो काम किए कौम के साथ बहुत बड़ी ज्यादती की है। हुकूमत ने जो यू टर्न लिया उस पर भी हम मजम्मत करते हैं इसकी, और इन हुकूमत के जो एजेंट है अटॉर्नी जनरल और वजीर कानून, इन्होंने जो 28 जुलाई से अपनी पोस्ट से पीछे हटी है, ये कौम के गद्दार शुमार होंगे, ये जुडिशरी के पीछे छुरा घोंपने वाले शुमार होंगे, और ये एक वक्त का 73 दिन है आज का जो यू टर्न लिया हमारे हुकूमत के नुमाइंदों ने। जी ज़ुल्फ़िकार साहब, अवां ॿुधाए जो ज़ाहिरा जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई, इन खां अॻु मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं जजनि जी अपॉइंटमेंट्स जे हवाले सां ख़ासि तौर ते उन खे क़ानूनी शिकिल ॾिनी वई ऐं उन जा इख़्तियार जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान खे ॾिना विया। अब सम्झो पिया त ही जेको पूरो प्रोसेस थियो ऐं ज़ाहिरा उन में सॼे मुल्कनि जे वकीलनि जी राय बि शामिल हुई, त ही जेको सिलसिलो हिन वक़्तु हले पियो या जंहिं ते एतिराज़ थियनि पिया, इनखे बहितर करण जो तरीक़ेकार छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां इहा जेका डिवीजन असांखे नज़र अचे थी उनखे ख़तमु करे सघिजे थो? जी, अदा डिवीजन के ख़त्म करण ऐं मेरिट के अॻिते आणण जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ो ज़रियो आहे, उहो आहे सीनियरिटी प्रिंसिपल। उन में जेको भी सीनियर जजिस हूंदो उन्हीं खे एलिवेट करे सघिबो। बाक़ी जेकॾहिं तव्हां इहे अख़्तियारात इन्हनि में हवाले कया वे जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जे, त उहे पंहिंजी हुकुमरानी अचण वारे 10 सालनि ताईं ॾिसण जे लाइ पंहिंजा मनपसंद जज साहिबान खणी ईंदा। मां सम्झां थो त चीफ जस्टिस पाकिस्तान मिस्टर उमर अता बंदयाल इहो चाहे थो त मां जॾहिं रिटायर थी वञा त जेके जजिस मां खणी वञा ऐं उहे मूंखां पोइ अची मुंहिंजी जाइ संभालनि ऐं जेतिरे ताईं उहे सुप्रीम कोर्ट में रहनि एतिरे ताईं मुंहिंजो सुप्रीम कोर्ट में असर सुख रहे ऐं मां उन्हनि खां पंहिंजा मनपसंद फ़ैसिला वठी सघां। इहो नाक़ाबिल क़बूल आहे। इन ई हवाले सां जो तमामु वाज़े चिटो मौक़िफ़ आहे। असां लास्ट पंहिंजो कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंमें बलूचिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल, इस्लामाबाद बार काउंसिल, पंजाब बार काउंसिल एंड KPK बार काउंसिल, उनमें असांजो पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो जुडिशल कमीशन जो मेंबर मिस्टर अख्तर हुसैन साहब भी मौजूदु हुआ। उनमें असां इहो वाज़े तौर ते मौक़िफ़ अख़्तियार कयोसीं त सवाइ सीनियरिटी प्रिंसिपल जे असां ॿियो को बि मनपसंद मन घड़त ऐं जेको पंहिंजो फेवरेटिज़म वारो तरीक़ो आहे उनखे क़ाबिल क़बूल न कंदासीं। जरबा साहब, इन में इहो बि ॿुधाए जो ज़ाहिरा हिकु इहा राय बि साम्हूं ईंदी आहे, जेके मुख़्तलिफ़ थियल फ़ैसिला हूंदा आहिनि उन जे हवाले सां इहो सवाल उथारियो वेंदो आहे ऐं उन बुनियाद ते पोइ जेके सीनियर जज आहिनि उन्हनि खे साइड कयो थो वञे। जेका राय साम्हूं आई आहे मुख़्तलिफ़ इन तरह जी अपॉइंटमेंट्स ते ई, त उन हवाले सां ॿुधाइजो त इन जो मैकेनिज़म कहिड़ो हुजणु घुरिजे। अगरि कंहिं ते सवाल उथनि था त कीअं पोइ भले उहो सीनियर बि आहे उनखां जेको नेक्स्ट नंबर ते आहे उन जो नालो ॾियणु घुरिजे, या मां सम्झो पिया त सिर्फ़ु बुनियाद सीनियरिटी लिस्ट ई हुजणु घुरिजे, भले पोइ मामला कहिड़ी बि हद ताईं बीठल हुजनि या फ़ैसिला कहिड़ा बि हुजनि?
ॾिसो इन सिलसिले में असांखे थोरो पोइते वञिणो पवंदो। अलजहाद वेलफेयर ट्रस्ट जो जेको फ़ैसिलो हुयो, सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आहे, उन में इहे तमामु जजिस जी एलिवेशन जा इश्यूज़ वेल सेटल्ड आहिनि। उन में वाज़े तौर ते लिखियलु आहे त इहो सिनारिटी जे प्रिंसिपल खे फॉलो कयो वेंदो। हाणे मां तव्हां सां सिंध जे इशू ते ॻाल्हाईंदुसि त सिंध मञा चीफ जस्टिस सिंध मिस्टर अहमद अली शेख खे नज़रअंदाज कयो वियो। सीनियर प्यूनी जज आहे इरफान सादात साहब, उनखे नज़रअंदाज कयो वियो। मिस्टर जस्टिस अकील अहमद अब्बासी साहब खे जेको आहे नज़रअंदाज कयो वियो। ऐं हिकु चौथे नंबर जे जज हसन अज़हर रिज़वी साहब खे एलिवेट कयो वियो, जॾहिं त प्रोपोज़्ड में 5 नंबर खे छॾे वरी 6 नंबर शफ़ी सिद्दीकी बि हुयो, जेको अॼु ड्रॉप कयो वियो आहे। मां इहो पुछण थो चाहियां त आख़िरकार जेको चीफ जस्टिस सिंध माना पूरे सिंध जे सूबे जी जुडिशरी खे हलाइण जे लाइ त अहल आहे, ऐं जेकॾहिं हुनखे तव्हां एडहाक ते सुप्रीम कोर्ट में खणी वञो त उहो अहल आहे, पोइ हुनजी जजमेंट सही आहिनि, पोइ हुनजी रेपुटेशन सही आहे, पोइ हुन एडहाक ते एलिवेट थियण जे लाइ हू सही आहे। बाक़ी जेकॾहिं कन्फर्म जज खणणो आहे त उहो चौथे नंबर वारो खणणो आहे, पहिरें नंबर वारे खे न खणणो आहे, ॿिए नंबर वारे खे न खणणो आहे। ही फेवरेटिज़म आहे। इहो कतन तौर कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। उन जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको असां वटि वाज़ह ऐं चिटो मौक़फ़ आहे त सिनारिटी खे तरजीह ॾिनी वञे, प्रायोरिटी सिनारिटी खे ॾिनी वञे। जी कर्नल साहब, आप ये बताइएगा, जो जलबानी साहब बात कर रहे हैं सीनियरिटी के हवाले से, ज़ाहिर जस्टिस अहमद अली शेख साहब के हवाले से हमने ये देखा और उन्होंने एडहाक जज बनने से इनकार किया। अब वो सिंध के इस वक्त हाई कोर्ट के जस्टिस हैं। तो अब मजमूई तौर पर मुझे ये बताइएगा कि आपकी इस पर क्या राय है, किस तरह से इस मामले को बेहतर बनाया जा सकता है ताकि कम से कम अवाम के अंदर जो अदालतों के हवाले से तासुर मिल रहा है मुख्तलिफ फैसलों के हवाले से, वो ख़त्म हो सके। अगर जो अपॉइंटमेंट्स हैं उन पर ही सवालात उठेंगे तो ज़ाहिर है फिर इसी तरह का तासुर मिलेगा जो मुसलसल इस मुल्क के अंदर मिल रहा है, ख़ासतौर पर 5-6 सालों से। देखिए जी, 2010 में ये 18वीं तरमीम आया है, और सॉरी 19वीं तरमीम आया है, और उसके बाद असूलन जो है उसके रूल्स बनने चाहिए। इस जुडिशल कमीशन को फंक्शन करने के लिए उसके रूल्स बनने चाहिए, और ये पहले दिन से तय शुदा था कि रूल्स बनेंगे, और उसके रूल्स के तहत जो है ये सारा रिकमेंडेशंस आएंगी, और उसके अंदर बाकायदा रूल्स कमेटी भी बनाई गई है, अब भी मौजूद है सीनियर प्यूनी जज के सरबराही में। मगर उस रूल्स कमेटी को डिसफंक्शनल कर दिया गया, बल्कि आखिरी जो इजलास हुआ है 28 जुलाई को, जिसके अंदर अभी जो 2 मेंबर साहिबान ने उन्होंने यू टर्न लिया, उसके अंदर फैसला किया गया था जब तक जो है रूल्स नहीं बनाए जाएंगे, नए एलिवेशन नहीं किए जाएंगे। और ये जो 2 साहिबान अभी एलिवेट हुए सवाए अतरुल्लाह साहब के, दोनों को डेफर नहीं किया गया था, दोनों को रिजेक्ट किया गया था कि चूंकि वो सीनियर नहीं है तो वो इसलिए उनको रिजेक्ट किया गया था। वो जो 28 जुलाई का फैसला है वो नल एंड वाइड करार दे दिया उन्होंने अपनी तरफ से खुद ही। मादरत के साथ उन्होंने इतना बड़ा जुल्म किया है कौम के साथ, अपने छोटे से करप्शन के मुकदमात को खत्म करने के लिए उनके मुकदमात, उनके नाअहली वैसे ही खत्म हो जाने थे, क्योंकि उसके ऊपर सवालिया निशान थे। इसमें मुझे ये भी बताइएगा, जिन रूल्स की आप बात कर रहे हैं उनमें ये कर्नल साहब मुझे ये बताइएगा, जिन रूल्स की आप बात कर रहे हैं नाजरीन के समझने के लिए भी, कि उनमें कौन सी चीजें थी जिस पर अमल दरामद नहीं हो रहा? सर उसमें ये लिखा हुआ है, रूल्स के बारे में ये था, रूल्स के बारे में ये कहा गया था कि एक क्राइटेरिया बनाया जाएगा जी, एक क्राइटेरिया बनाया जाएगा, एक क्राइटेरिया बनाया जाएगा। उस क्राइटेरिया के मुताबिक जो उसकी एहलियत होगी, जिसको नॉमिनेट किया जाएगा, उस एहलियत को मुनासिबत से वो एलिवेशन के लिए रिकमेंड होगा। नंबर 1, सीनियरिटी कम फिटनेस को देखा जाएगा, सिर्फ सीनियरिटी नहीं होगा, उसकी फिटनेस भी देखी जाएगी। और मेरी बात ये है अपनी तरफ से कि जनाब अगर जो बंदा नाअहल है, जैसे अभी वाइस चेयरमैन साहब ने कहा, जो नाअहल है तो नाअहली भी एक मिसकंडक्ट है। कोई बंदा नाअहल है या करप्शन है, कोई इल्जाम है, तो उसके मिसकंडक्ट को उसको सुप्रीम जुडिशियल काउंसिल में भेजा जाए, बजाय उसके उसको चीफ जस्टिस रहने दिया जाए।
या जज रहने दिया जाए, ताकि वो साबित हो जाए कि वाकई वो नाअहल भी है, वो करप्ट भी है, तो उसका मामला सुप्रीम जुडिशियल काउंसिल में जाना चाहिए। जब तक कोई अपने ओहदे पर मौजूद है तो वो अहल है। उसका हलफ एक ही है, सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट के जज के हलफ में कोई फर्क नहीं है। आईनी तौर पर वो दोनों आईनी जज हैं, चाहे सुप्रीम कोर्ट का हो चाहे हाई कोर्ट का हो। तो जब एक इदारे में आईनी जज वो रह सकता है, दूसरे में कैसे काबिल नहीं है? तो ये सिर्फ और सिर्फ बदनीयती है, अपने लोगों को आगे लाने की बात है। आइंदा 10 साल 2033 में लोगों ने सोचा हुआ है कि हमने अपने अपने चीफ जस्टिस बनाने। जी जलबान साहब, इहो ॿुधाए जो ज़ाहिर आहे सिंध जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके ख़दशा आहिनि उन जो ज़िक्र थिए पियो ऐं मजमूई तौर ते सॼे मुल्क मां इन ते एहतिजाज थियनि पिया, पर इन मामले ते बि असां वकीलनि में बि डिवीजन ॾिसूं पिया ऐं उन में बि मुख़्तलिफ़ राय साम्हूं अचे पई। अवा छा था सम्झो त हिन अॼु जे इजलास खां पोइ या जेके ही फ़ैसिला थियनि था उन खां पोइ अॻिते जी स्ट्रेटेजी छा हूंदी? जी जेतिरे क़दुरु सीनियरिटी प्रिंसिपल ते त मां नथो सम्झां त का ॿ राय वकिला बिरादरी में थी सघनि थियूं त का दुर चवंदी हुजे त सीनियरिटी खे प्रेफरेंस न ॾियो ऐं फेवरेटिज़म खे ॾियो। इन ते त मां सम्झां थो त पाकिस्तान बार काउंसिल, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन्स ऐं पंहिंजे ई बार काउंसिल्स जेके आहिनि उहे इन ते मुतफ़िक़ आहिनि त जेके सीनियरिटी प्रिंसिपल आहे अल जहाद केस जे तहत उनखे फॉलो कयो वञे, नंबर 1। नंबर 2 इहो आहे त आख़िर 12 सालनि जे अंदरि ही अॼु ॾींहुं ताईं जुडिशियल कमीशन पाकिस्तान जा रूल्स फ्रेम छो न थी सघिया आहिनि? इन जे पोयां बि उन जी बदनीयती आहे। उन जे पोयां बि उहे इहो सम्झनि था त जेकॾहिं इहे रूल्स असां फ्रेम करे छॾियासीं त पोइ असांखे उनखे फॉलो करणो पवंदो। हाणे त ईअं आहे न त बाबा हीअ वोट गॾु करणा आहिनि ऐं पंहिंजा सपोर्ट गॾु करणी आहे। पोएं दफ़े इन्हनि खे सपोर्ट न हुई त इहे नाला जेके रद्द थी विया, अॼु उन्हनि खे वरी सपोर्ट जेका आहे हासिल करे अॼु वरी उन्हनि खे रिकमेंड कयो अथनि सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जे लाइ। छा जेका फिटनेस आहे, मां हिकु सीनियरिटी बि फिटनेस मां उनजे तहत तव्हांजो तवजह ॾियारींदुसि त हिकु शख़्स जेको गुज़िश्ता 5 सालनि खां बि वधीक अरसे खां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट थियो वेठो आहे, उहो उन उहिदे जे लाइ अहल आहे, फिट आहे, पर सुप्रीम कोर्ट में एलिवेट नथो थी सघे। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त हुनजो तव्हां एडहॉक जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो जेको अॼु ॾींहुं ताईं फील्ड में मौजूदु आहे, न उहो तव्हां कैंसिल कयो आहे न विथड्रॉ कयो आहे, ऐं न वरी उन ते जेको आहे एडहॉक ते पंहिंजो अहमद अली शेख साहब वञण जे लाइ तयारु आहिनि। मूंखे इहो ॿुधायो वञे त हिकु एडहॉक जज ऐं कन्फर्म जज जे फ़ैसिलनि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो? जेकॾहिं अहमद अली शेख खे एडहॉक ते तव्हां खणो था, छा उनजे फ़ैसिलनि में सुप्रीम कोर्ट में कहिड़ी हूंदी अहमियत? साॻी उहा अहमियत हूंदी जेका हिकिड़े कन्फर्म जज जी हूंदी आहे। हिकु ॿी नंबर ॻाल्हि इहा आहे त जंहिं माण्हू खे तव्हां सुप्रीम कोर्ट जे लाइ फिट नथा सम्झो, उन ई चीफ जस्टिस जी रिकमेंडेशन ते तव्हां वधीक हाई कोर्ट जा जजिस जेके आहिनि उहे अपॉइंट करे रहिया आहियो गुज़िश्ता 5 सालनि खां। पोइ त ठीकु आहे, बाक़ी सुप्रीम कोर्ट जे लाइ ना आयल आहे। ही अलाए मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िरकार इन्हनि जे पोयां जेके इन्हनि जा मक़ासिद आहिनि, उन्हनि मक़ासिदनि में ही छा था सम्झनि त ही पूरे पाकिस्तान जे अवाम खे, पाकिस्तान जी वकिला बिरादरी खे, पाकिस्तान जी जुडिशरी खे इहो पैगाम ॾियारणु चाहिनि था त असांजे माना जुडिशरी में बि मार्शल लॉ लॻी वियो आहे, माना हिकिड़ो जेको चीफ जीअं चाहे ईअं करे, ऐं जेके बक़ाया आहिनि उन्हनि जो को क्राइटेरिया कोन्हे। बसि सिर्फ़ु जंहिंजे लाइ तव्हां चाहियो भले 4थे नंबर वारो खणो, 6 नंबर वारो खणो। लाहौर में बि जेको अरशद वही साहब खयो अथनि उहो बि 4थे नंबर वारो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त छा उहे जेके पहिरियां 3 जज वेठा आहिनि उन्हनि में इहा एतिरी सलाहियत कोन्हे जो उन्हनि खे सुप्रीम कोर्ट में एलिवेट करे सघिजे? ऐं जेकॾहिं अॻिते हली तव्हां वरी इन्हनि 3 जेके सीनियर जजिस आहिनि इन्हनि मञा ॿियो एलिवेट कयो था त छा उन्हनि जो हक़ न मारिबो जेको अॼु एलिवेट थी वियो उहो सुप्रीम कोर्ट में सीनियर थी वियो, ऐं जेकॾहिं सुभाणे अहमद अली शेख खे ॿीहर तव्हां करायो था सुप्रीम कोर्ट में एलिवेट, उहो पंहिंजे जूनियर जज जे अॻियां वरी वरी जूनियर थी करे वेंदो। ऐं तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसणु चाहियो था त जॾहिं तव्हां सुप्रीम कोर्ट जो जज साहिबान एयरपोर्ट ते अचनि त हुनजो दरवाज़ो हाई कोर्ट जा जज बीही करे खोलनि, तव्हां इहो ॾिसणु चाहियो था त असांजे जेका आहे उहा फर्मा बरदारी थिए ऐं असांखे जेको आहे वधि में वधि ओबलाइज कयो वञे।
इन खां अलावा मूंखे ॿियो को सबबु नज़र नथो अचे त तव्हां सिनारिटी खे वायोलेट करे जेको आहे जूनियर जजिस खे एलिवेट कयो। वॾी महिरबानी अवांजी ज़ुल्फ़कार जलबाणी साहब, अमानुल्लाह करनाणी साहब, प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जुडिशियल कमीशन जे फ़ैसिलनि ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां सवाल उथनि था ऐं जस्टिस अहमद अली शेख जे हवाले सां जेको अॻु बि फ़ैसिलो थियो उन ते बि सवाल उथनि था ऐं जंहिंजो ज़िक्र जलबाणी साहब बि कयो। मजमूई तौर ते जेको हीउ मामिलो आहे, जेके रूल्स आहिनि उहे फ्रेम न थियण ते बि जेके मुल्क जा वकील आहिनि उहे बार बार इहो सवाल कनि था त आख़िर जेका अपॉइंटमेंट आहे उन में उन्हनि सीनियर जजिस खे नज़रअंदाज़ छो थो कयो। पाण प्रोग्राम वधीक ज़िक्र कंदे वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कंदासीं अॼु सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ़ जे कीनिया जे शहर नैरोबी में क़त्ल थियण जे हवाले सां, जंहिंमें अॼु सॼो ॾींहुं ख़बरुनि जो इहो मौज़ू बणिजंदो रहियो ऐं जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान आहिनि उन्हनि पारां इन वाक़े जी मज़म्मत कई वई, ISPR पारां बि इन वाक़े जी मज़म्मत कई वई। हुकूमती सतह ते हिन वक़्तु इहो मुतालबो थिए पियो ऐं मुसलसिल इहो मुतालबो ज़ोर वठे पियो त इन सॼे वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी कराई वञे, जंहिंजे लाइ अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कराई वई आहे। मजमूई तौर ते अरशद शरीफ़ जेको कुझु ॾींहं अॻु ई पाकिस्तान छॾे वियो हो ऐं उन खां पोइ हुनजो कीनिया में ही थियल मौत, उन ते मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां बि उन जी मज़म्मत कई पियूं। इन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं जेका सियासी सूरतहाल आहे PTI जे हवाले सां उन बाबति बि ॻाल्हाईंदासीं। असांखे फोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार शाहीन कुरैशी साहब। शाहीन साहब अस्सलाम वालेकुम। सर बताइएगा, जो आज वाकया पेश आया है अरशद शरीफ के हवाले से और ज़ाहिर है उस पर बहुत से जो नैरेटिव हैं वो सामने आ रहे हैं और उसमें हमने ये भी आज देखा कि कहीं से कोई बात हो रही है, कहीं से कोई बात हो रही है। आप मजबूरी तौर पर इस वाकये को किस तरह से देखते हैं? देखिए जी, मैं तो सहाफत वैसे टारगेट तो हमेशा रही है सियासी लोगों का कम और इंतहा पसंदों का ज्यादा और मजहबी इंतहा पसंदों का भी ज्यादा, लेकिन ज्यादातर जो है हमारे जो है इस्टेब्लिशमेंट के इदारों से जो है जो वो बर्दाश्त नहीं है कि अगर उनको छेड़ दिया जाए तो वो सैक्रेड काउ समझते हैं और इवन हमारी अदालतें भी जो है वो तौहीन अदालत में तलब करती रही हैं, ठीक है ना। तो वो तो तौहीन अदालत में बुला लें या कुछ बुला लें, लेकिन मैं ये समझता हूँ कि सारे नैरेटिव के ऊपर सबसे पहला सवाल यह है कि वो क्या हालात थे कि वो अपना मुल्क छोड़ के जाने पे मजबूर हुआ और असाइलम ली और कहीं जहाँ पे वीजे के चांसेस थे वो नहीं ले सकता था और कीनिया जैसी जगह पे जाना पड़ा जहाँ एक मिस्टीरियस अंदाज में उसका कत्ल हुआ है और सर के ऊपर अपर पोर्शन में जो है इंजरी का मतलब यह है कि कार के अंदर बैठे हुए आदमी को ऊपर से फायर नहीं आता, कनपट्टी पे आ सकता है, नेक गर्दन पे आ सकता है, कंधों पे आ सकता था, लेकिन ये जो है काफी तशवीशनाक और बड़ी गंभीर है, इसमें मिस्टीरियस है। इसकी इंक्वायरी कैसे मुमकिन होगी जब बाहर के मुल्कों में भी लोग मरवा दिए जाते हैं। मुशर्रफ साहब का भी एक दफा इंटरव्यू है राना मुबशर के साथ कि हम दूसरे शहर मुल्कों में भी मरवा सकते हैं। तो कहने का मतलब है कि मैं ब्लेम गेम में नहीं जाना चाहता, बड़े अफसोस की बात है और कि भाई एक सहाफी को इस तरह जो इन्वेस्टिगेशन करता था अरशद शरीफ काफी एक इस तरह एक शनाख्त रखते थे। आप उनसे सियासी तौर पर इत्तफाक करें, इख्तलाफ करें, लेकिन सहाफी से तो कभी भी कोई हमेशा खुश नहीं होगा। लेकिन इन मिस्टीरियस हालात में जब लोग भाग रहे हैं, आप उन लोगों का भी सोचें जिन्होंने जाके पिछले अरसे में जो है सियासी पनाह बाहर ली है, तो क्यों ली है? क्या अपने वतन अजीज में जो है उनके लिए कोई रास्ते बंद किए जा रहे हैं? तो
اب سارے جو ہیں اس کی مذمت کر رہے ہیں، اور سب کو پتہ ہے کہ اس نے کن کے خلاف جو ہے پروگرام کیے ہیں، اور اس کی جو ہے کہ اس طرح کے پروگرام کے بعد اس ملک میں آزادانہ رہا نہیں جا سکتا، اور وہ نکل گیا ہے، لیکن موت اس کا پیچھا کرتی رہی ہے۔ اور جب تک یہ کس سے ہم توقع کریں کہ اس ملک میں تو وزیر اعظم جو ہیں قتل ہو جاتے ہیں تو اس کی انکوائری نہیں ہوتی۔ کیا میں بھول گیا ہوں کہ میرا کولیگ حامد میر تھا، ہم نے کتنے احتجاج کیے، کیا ایک صحافی یہاں پر جو ہیں قتل ہوئے ہیں؟ یہاں تو اتنے زیادہ صحافی مارے گئے ہیں، اور یہاں پہ تو یہ بھی حالت ہے کہ آج چونکہ ان کے موقف کو عمران خان کے وہ سپورٹ کر رہے تھے، تو شکر کرنا چاہیے کہ چلیے آج وہ صحافی کے قتل پر آواز اٹھا رہے ہیں، ان کے گھر جا رہے ہیں، لیکن وہ انہی سیاستدانوں کا حال یہ ہے کہ ان کی وزارت عظمیٰ کے اندر ایک صحافی کے پیٹ میں گولی واک کرتے ہوئے واکنگ ٹریک کے اوپر افسار کو گولی ماری گئی، ان کے پیٹ میں گولی لگی، اور انہوں نے حامد میر کو انٹرویو میں کہا کہ میرے علم میں نہیں ہے کہ کسی کو گولی لگی ہے۔ تو پھر انسان کیا بات کر رہے مجھے بتائیے کہ ایک ملک کا وزیر اعظم ہو، آج وہ بھاگا جا رہا ہے، اچھی بات ہے، کیونکہ کسی کا قتل کر دینا ویسے ہی انسانیت کی توہین ہے، لیکن صحافیوں کو ٹارگٹ بنایا جاتا ہے، اور ایون زندگی چھیننے تک بھی جو ہے اس کی جو ہے انتہا ہوتی ہے۔ وہاں پہ بھی آپ دیکھ لیجئے، کراچی کے اندر یہ بہت کچھ ہوا، بلوچستان میں بے تحاشا ہے، اور وہ جیو کے ہمارے کولیگ جو ہیں انہیں مار دیا گیا، اس وقت بھی جو ہے اسی طرح جو ہے لسانی گروہ جو ہیں وہ کر رہے تھے ملک کے اندر ٹارگٹ، اسی طرح جو ہے مذہبی انتہا پسندوں نے کیا، اچھا طالبان اس پورے نے کیا، سیناریو میں لیکن شاہین وہ صاحب ایجنسیاں جو مخالف رائے نہیں سنتی ان کے اوپر تنگ کرنے کے الزامات لگتے رہے ہیں۔ یہ صرف جو ہے مطلب ہے کہ میں افواج سے ریلیٹڈ جو ہے انٹیلیجنس ایجنسیوں کی بات نہیں کروں گا، یہ یہاں پہ میں نواز شریف دور میں آپ کو بتانا چاہتا ہوں کہ ایف آئی اے اور یہ اس طرح کے ادارے بھی گاڑیوں کا پیچھا کر کے ہراساں رات کو 2:30 بجے جب نیوز روم سے لوگ جاتے تھے تو اس میں مقصد جو ہے ہراساں کرنا تھا، لیکن میرے ملک کے اندر 150 سے زیادہ جو ہے صحافی شہید ہو چکے ہیں جن کی لسٹ کمپائل ہوئی ہے۔ اسی طرح پوری عالمی سطح پر جو ہے صحافی فت کو ٹارگٹ کرتا ہے، ڈرگ مافیا کرتا ہے، جتنے مافیا ہیں وہ ٹارگٹ کرتے ہیں، لیکن مجھے دکھ یہ ہے کہ ہم بے بس ہیں کہ بھئی پاکستان کا وہ صحافی کن حالات کے تحت وہ جو ہے در بدر پھرتا ہے کہ بھئی لندن میں گیا وہاں نہیں ٹھہر سکا، دبئی جاتا ہے، دبئی میں اسے کوئی گنجائش نہیں ملتی، کوئی اکاموڈیٹ نہیں کرنے کو تیار، تو پھر ان حالات میں وہ کینیا گیا نا، کینیا میں تو اس کا کوئی ٹھکانہ نہیں تھا، لیکن کینیا جیسی جگہیں ہیں جو بغیر ویزا کے اکاموڈیٹ کر سکتی ہیں۔ اچھا شاہین صاحب مجھے اس میں سر یہ بتائیے گا، ظاہر ہے جو آپ نے پوری ایک صورتحال سامنے رکھی ہے، ہم نے یہ دیکھا خان صاحب کے دور کا آپ نے ذکر کیا، اس وقت جو صحافیوں پر حملے ہوئے، چاہے وہ اسد طور دیکھ لیں، متی اللہ جان کا معاملہ دیکھ لیں، ابصار عالم کا آپ نے ذکر کیا، اور آج جو یہ افسوسناک واقعہ ہوا ہے، اس پورے معاملے کے اندر بھی چاہے وہ صحافتی تنظیمیں ہوں یا پھر مجموعی طور پر صحافی ہوں، جب وہ ایک طرح سے ایک سائیڈ سے پارٹی بن جاتے ہیں تو یہ کتنا خطرناک ہے صحافت کے لیے۔ وہ صورتحال آج بھی کسی حد تک ہمیں دیکھنے کو ملی ہے، اور وہ اس وقت تو بہت زیادہ تھی جب جو واقعات ہوئے تھے خان صاحب کے اپنے دور میں۔ درست ہے میراج صاحب، دیکھیے آپ ہمیشہ ایک ڈیموکریٹک سٹانس لیتے ہیں، پرنسپل سٹانس لیتے ہیں، اور میں بھی اسی نقطہ نظر کا حامی ہوں کہ کیمپین جرنلزم نہیں زیب دیتی صحافی کو، جو عالمی سطح پر تسلیم کیے گئے ذمہ داریاں ہیں صحافت کی، انسانی حقوق کی بات ہو، ٹھیک ہے، سول لبرٹیز کی بات ہو، آزادی اظہار کی بات ہو، جمہوریت کی بات ہو، کیونکہ یہ سارے آپس میں انٹر ریلیٹڈ ہیں، اس مشن کو آن دی ہول جو ہے سپورٹ کیا جاتا ہے، لیکن جہاں انسانی زندگی چھیننے کی بات ہوگی وہاں میں اس پر رائے زنی اس وقت ایسے نہیں کروں گا کہ لوگ جو ہے کسی بھی سطح پر پھر بھی جمہوری حق رکھتے ہیں کہ وہ اگر حالانکہ صحافی کو سیاسی کارکن نہیں بننا چاہیے،
لیکن رپورٹنگ کرنی چاہیے, تنقید کرنی چاہیے, اور اگر تنقید کی نظریاتی طور پہ بھی تنقید کی گنجائش ہو بالکل کرنی چاہیے, کہ جہاں جمہوریت ٹارگٹ ہو, جہاں 22 کروڑ انسان جو ہیں ٹارگٹ ہوں, جہاں آزاد عدلیہ کے راستے میں کوئی رکاوٹ ڈال رہا ہو, جہاں آزاد صحافت کے راستے میں, آزاد پارلیمنٹ کے راستے میں, تو وہاں پہ بالکل آواز اٹھانی چاہیے. لیکن کسی کی زندگی نہیں چھینی جا سکتی, کہ اگر کوئی نقاد ہے اور کوئی تنقید کرتا ہے تو آپ اس کے ملک کے قوانین کے تحت اسے پکڑیے, اسے جو ہے عدالت کے اندر لے کے جائیے, اور اگر قانون بنائے گئے ہیں کہ بھئی قومی سلامتی کے ادارے ہیں یا مذہبی یا پاکستان کی محبت کی بات ہوتی ہے, انہی چیزوں پر ایکسپلائٹیشن ہوتی ہے نا, تو ملک کے اندر قانون موجود ہیں, آپ پکڑیے, لے جائیے اور اپنا کیس ثابت تو کیجیے. آج تک کبھی کس پہ ثابت کیا ہے کہ کون جو ہے غداری کر رہا ہے, کون جو ہے فوج کے خلاف بات کر رہا ہے, کون جو ہے ایجنسیوں کو ملائن کر رہا ہے؟ بھائی اس ملک کے اندر اتنی زیادہ جو ڈیوائیڈ ہوئی پچھلے دنوں, جس کا ایک یہ نشانہ اب ارشد شریف بنے ہیں, اس سے پہلے نواز شریف دور میں حامد میر بنے ہیں, اور خود نواز شریف دور کے اندر اگر آپ دیکھا جائے تو انہوں نے بھی میڈیا کو ٹارگٹ کیا. اور اگر میں یہ کہوں کہ جس طرح مارشل اللہ نے ٹارگٹ کیا, اس طرح عمران خان نے کوئی کم ٹارگٹ نہیں کیا. اور نواز شریف کی حکومت میں بھی میڈیا بڑا جو ہے زیر عتاب رہا اور ٹارگٹ رہا ہے, اور ادارے بھی بند کرتے تھے اور لوگوں کو زخمی بھی کرتے تھے اور لوگوں کی جانیں بھی گئی ہیں. تو میں بالکل مطیع اللہ جان کی بھی اور تور کی اسد کی بات کروں گا, اور بے تحاشا لوگ ہیں جو ہراساں ہو رہے ہیں, ہماری خواتین ہراساں ہو رہی ہیں, کہ جلسے میں کیا سوشل میڈیا ظاہر وہ جس طرح کے معاملات نظر ہیں. بالکل آپ درست کریں. بہت شکریہ آپ کا شاہین قریشی صاحب, تھینک یو سو مچ فار جوائننگ. जेका सूरतहाल नज़र अचे पई ऐं अॼु अरशद शरीफ़ जे मौत खां पोइ जेके मुख़्तलिफ़ सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां बि मज़म्मत कई वई आहे, ऐं अहिड़ा वाक़िया ही को पहिरियों वाक़ियो न आहे, उन खां अॻु बि केतिरा ई अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि, ऐं इमरान ख़ान जे पंहिंजे दौर में एतिरा अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि. उन खां अॻु नवाज़ शरीफ़ जे दौर में हामिद मीर ते हमलो थी चुको आहे. उन समेत जेके मुख़्तलिफ़ वाक़िया आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदे नज़र अचनि था. इन सां प्रोग्राम जो वक़्तु ॼाणे ते पहुतो. पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त.